नाज़रीन, कंबर मां के ख़बर ॾींदो त म्यूनिसिपल इंतज़ामिया में वीज़ा सिस्टम ऐं सिफारती बर्तन तहत पगारूं खणंदड़ समय मुलाज़िम शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि जी सफ़ाई सुथराई न करे सघिया। इन अमल ख़िलाफ़ फ्रेंड्स वेलफेयर एंड डेवलपमेंट सोसाइटी पारां एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻवानी सिकंदर जडियल, अयाज़ जमाल चांडियो, कामरेड मोहम्मद आलम नूनारी, अली ज़ैब गोपांग, शायर इशफाक चांडियो, खालिद हुसैन मारफाणी, हिम्मत अली फल, मखदूम, खलीकुर रहमान, मुनीर मंगणहार, शाहिद मंजूर, लाखो, खालिद गोपांग शहर जे कचिन ऐं पकिन आबाद में सफ़ाई न थियण ऐं इंसाफ़ न मिलण ख़िलाफ़ शिती नारेबाज़ी कंदे कफ़न पोश तहरीक लाड़काणे प्रेस क्लब अॻियां हलण जो ऐलान कयो। कंबर जी नायल इंतज़ामिया खे ख़्वार करे अमली जिदोजहद के जारी रखंदासीं ऐं इहो वचन पिण वरजायो वियो। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणा। टेलर मास्टर आहे त सभिनी टेलर मास्टर जी नुमाइंदगी थो करे। असांखे 5-7 न सम्झो, असांजे हिमालय जेॾा पर्वत जेॾा असां ऊचा आहियूं, असांजो अज़मतूं एॾियूं ऊचियूं आहिनि, असांजा इरादा एॾा ऊचा आहिनि। जेसि ताईं तव्हांजो ही नाहक, जेसि ताईं हीअ तव्हांजी हठ धर्मी ख़तमु न थींदी, तेसि ताईं असांजे रुकण वारा झुकण वारा न आहियूं। महिरबानी साथियो, पेशकदमियुनि ऐं ख़तरनि खां वाक़ुफ़ु कयो ऐं उन खां पोइ जेके माण्हू असांजे जदोजहद जे अॻियां रुकावटूं विझनि था पिया या उनखे ग़लति नमूने सां पेश कनि था या उनखे केश कराइण जी कोशिशि था कनि, उहे नाकाम वेंदा। असुल जदोजहद उहा आहे जेको मैदान अमल में हुजे। ॻाल्हि हीअ आहे त मैदान अमल में हिन वक़्तु फ्रेंड्स सथ आहे, उनजा साथारी आहिनि जेके हिन निटाणोस में जेकी 50 खां 48 डिग्री सेंटीग्रेड जे हक़नि जी हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध सोशल मीडिया चैनल।